अहम ख़बर मां कराची खां कराची जे इलाइक़े बिन कासिम जे ख़ानगी हाउसिंग सोसाइटी में क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासरनि कब्ज़ो कयो आहे। अहम ख़बर मां पिया हाउसिंग सोसाइटी अंदरि क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासर कब्ज़ो करे वेठा आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बासर ॿारनि खे ॿाहिरि कढी स्कूल खे तालो हणी छॾियो आहे। चीनासी नवा खे आगाह कयूं पिया। कराची खां अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे इलाइक़े बिन कासिम जे ख़ानगी हाउसिंग सोसाइटी में क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासरनि कब्ज़ो करे वरितो आहे। हाउसिंग सोसाइटी अंदरि क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासरनि जो कब्ज़ो कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बासरनि ॿारनि खे ॿाहिरि कढी स्कूल खे तालो लॻाए छॾियो आहे। कराची जे इलाइक़े बिन कासिम जे ख़ानगी हाउसिंग सोसाइटी में क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासरनि कब्ज़ो कयो आहे। हाउसिंग सोसाइटी अंदरि क़ाइम प्राइमरी स्कूल ते बासरनि कब्ज़ो करे ॿारनि खे स्कूल खां ॿाहिरि कढी तालो हणी छॾियो आहे। चीनासी नवा खे ॿुधायूं पिया। कराची जे बिन कासिम स्कूल में ॿारनि खे स्कूल खां ॿाहिरि कढी बासरनि कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त स्कूल खे तालो हयो आहे। बिन कासिम खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद छजड़ो लाइन ते मौजूदु आहे। जी सज्जाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिन कासिम जे इलाइक़े सिंधी मुस्लिम जमायती कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में जेको आहे स्कूल आहे, जंहिंमें जेको प्राइवेट बिल्डिंग में जेको आहे जेको फिलहाई प्लाट ते ठहियल आहे, जंहिंमें सिंध गवर्नमेंट तरफ़ां 3 उस्ताद मुक़ररु कया विया, अमलो कयो वियो आहे मुक़ररु, जंहिंमें गुज़िरियल केतिरे अर्से खां उहो स्कूल जेको हलंदड़ हुयो। अॼु जेको आहे उन स्कूल जे जेको मालिक आहे, जेको फिलहाई प्लाट ते स्कूल ठहियल आहे सिंधी मुस्लिम सोसाइटी हाउसिंग सोसाइटी में, उनखे जेको आहे सो तालो हणी छॾियो आहे। ॿार ऐं जेको आहे जेको उस्ताद आहिनि उनखे ॿाहिरि कढी करे स्कूल खे तालो हणी छॾियो आहे। त उहो ॿारनि जेको आहे मुतासिर ॿारनि एहतजाज कयो आहे, उस्तादनि एहतजाज कयो आहे। SMC चेयरमैन इब्राहिम अगड़ो जेको आहे उन पिणु जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेको आहे स्कूल ॿार कढी करे ज़्यादती कई वई आहे, त स्कूल पिणु फिलहाई प्लाट ते ठहियल आहे। जेको बासर आहे ज़ुल्फ़कार अब्बासी, उन जेको आहे सो ज़बरदस्ती ॿारनि खे कढी जेको तालो हयो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ जेको इलाइक़े वास्ते ऐं सोसाइटी जो जेको सदर आहे उहे पाण जेको आहे एहतजाज कयो आहे। इन हवाले सां चवणु आहे त जेको आहे स्कूल जेको आहे सरकारी प्लाट ते आहे, जेको फौरी तौर ते वस वारनि खे नोटिस वठी ख़ाली कराए ऐं ॿारनि खे तइलीम बचायो। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।